1000 साल अॻु सिंध जी सरज़मीन ते हिकु अहिड़ी तहज़ीब जनम वरितो जंहिं दुनिया खे हैरान करे छॾियो। उन्हीअ ई सरज़मीन मां हिकु ॿी कहाणी जनम वठे थी। हीअ कहाणी आहे नायला परवीन जुनेजो जी। मोहनजे दड़े जी तारीख़ी सरज़मीन ॾोकरी में जनम वठंदड़ नायला परवीन जुनेजो नंढपिण खां सिंध जी सक़ाफ़त, हुनर ऐं रिवायतुनि सां गहरो लगाव रखंदी आई। मुंहिंजो नालो नायला परवीन जुनेजो आहे ऐं मुंहिंजो तालुक़ु जेको आहे लाड़काणे डिस्ट्रिक्ट जे मोहनजो दड़ो जे वेझो ॻोठ ॾोकरीअ खां आहे। मुंहिंजी जेका अर्ली एजुकेशन जेका आहे ॾोकरीअ मां थी। मैट्रिक मूं ॾोकरी स्कूल मां कई। उन वक़्तु औरत जी तालीम जो एतिरो शऊर न हुयो ऐं चवंदा हुआ त औरत त छोकिरी पढ़ी कंदी छा, कहिड़ी जॉब कंदी, कहिड़ी जेका कमाए खाराईंदी या कहिड़ो कारोबार कंदी। उहा शइ जेका मूंखे ॾाढी महसूसु थींदी हुई, छो त मूंखे पढ़ण जो तमामु घणो शौक़ु हो। उन खां पोइ मूं पंहिंजी अमर जे शहर रतुदरे में वियमि। उते मां पंहिंजी मास्टर्स जी डिग्री हासिलु कई। उन खां पोइ 99 में मुंहिंजी जॾहिं शादी थी त मां कराची मूव कयो। हुन ॾिठो त ॻोठाणियूं औरतूं गैर मामूली हुनर रखनि थियूं। उन्हनि जे हथनि में तख़लीक़ जी ताक़त आहे, पर उन्हनि खे न मौक़ा मिली रहिया हुआ, न मुनासिब मुआवज़ो, न सुञाणप, न इज़त भरियो रोज़गार। इन्हीअ अहसास संदसि दिलि में हिकु सवाल पैदा कयो, जेकॾहिं इन्हनि औरतुनि खे मौक़ो मिली वञे त छा हू पंहिंजी ज़िंदगी तब्दील नथियूं करे सघनि। साल 2004 में हिकु ख्वाब हक़ीक़त बणियो। सुंदरतास कलेक्शन जो बुनियाद रखियो वियो। पर ही हिकु आम कारोबार न हो, ही हिकु मिशन हो। हिकु अहिड़ो मिशन जंहिंजो मक़सदु मुनाफ़े खां वधीक इंसानियत हुई, जंहिंजो मक़सदु औरतुनि खे इज़त सां रोज़गार फ़राहम करणु हो, जंहिंजो मक़सदु सिंध जी सक़ाफ़त खे महफ़ूज़ रखणु हो। सुंदरतास कलेक्शन हिकु ख़ुदि मुख़्तियार तंज़ीम आहे। ही इदारो न मुनाफ़े न नुक़सान जी बुनियाद ते कमु करे थो। हिन इदारे जो मक़सदु ज़ाती मुनाफ़ो हासिल करणु न आहे। नायला परवीन जुनेजो वटि ॿ ॿिया कामयाब कारोबार पिणु आहिनि। SAS इम्पैक्स इंटरनेशनल, जेको आलमी दरामद ऐं बरामद जे शोबे में सरगर्म आहे, ऐं AMK टेक्सटाइल्स, जेको रोज़मर्रा इस्तेमाल लाइ औरतुनि जे लिबास जी तयारी सां वाबस्ता आहे। सुंदरतास कलेक्शन खे कॾहिं बि ज़ाती आमदनी जो ज़रियो न बणायो वियो। हिन इदारे मां हासिल थींदड़ हर फ़ाइदो उन्हनि ग़रीब ऐं हुनरमंद औरतुनि जी भलाई लाइ इस्तेमाल कयो वेंदो आहे। नायला परवीन जुनेजो जो चवणु आहे त अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी हिन वक़्तु 3 कंपनीज़ आहिनि जिन खे मां हलायां थी। जेका त हिकिड़ी मुंहिंजी इम्पोर्ट एक्सपोर्ट जी कंपनी आहे, हिकिड़ी मुंहिंजी टेक्सटाइल जी फैक्ट्री आहे ऐं हिकिड़ी मुंहिंजी हीअ सुंदरतास कलेक्शन जेका टोटली मुंहिंजी सिंध जी औरतुनि जे लाइ आहे। त इन में जेको बि मुंहिंजो प्रॉफिट आहे उहो सॼो मुंहिंजो उन्हनि औरतुनि ॾे वेंदो आहे, छो त जेका उहो मां पाण न आहियां रखंदी। उन मां जेके बि बचंदा आहिनि उन मां फलाही कमु कंदी आहियां पंहिंजे सिंध जे ॻोठनि जी जेके औरतूं आहिनि मुंहिंजूं पंहिंजो उन्हनि जे लाइ। हींअर बि मां सिजावल तालके में हिकिड़ो पाणीअ जो प्रोजेक्ट आहे जेको मूं हिकिड़ी मां ऐं मुंहिंजी हिकिड़ी दोस्त आहे उन मिली करे लॻारायो आहे। इन तरह सां मुख़्तलिफ़ राशन डिस्ट्रीब्यूशन आहे या जेका मशीनूं ॾियणियूं आहिनि या नंढा नंढा कारोबार कराइणा आहिनि असांजी औरतुनि खे, त मां इहो कमु कंदी आहियां। सुंदरतास कलेक्शन सां 6000 खां वधीक औरतूं वाबस्ता आहिनि। लाड़काणो, शिकारपुर, ठट्टो, बदीन, सिजावल ऐं सिंध जा ॿिया केतिरा ई इलाइक़ा। इहे औरतूं पंहिंजे घरनि में वेही कमु कनि थियूं, पंहिंजे ॿारनि जी परवरिश कनि थियूं, पंहिंजे ख़ानदाननि जी मदद कनि थियूं ऐं इज़त सां ज़िंदगी गुज़ारनि थियूं। मुंहिंजो इन कमु करण जो मक़सदु सिर्फ़ु हिकिड़ो आहे त सिंध जी औरत एम्पावर थिए। सिंध जूं असांजूं जेके ॿहिराड़ीअ में जेके घरनि में वेठल औरतूं आहिनि
जेके घरनि खां ॿाहिरि नथियूं निकिरी सघनि, त उन्हनि खे उन्हनि जे दर ते बिज़नेस पहुचायो वञे, कारोबार जो उन्हनि खे सेखारियो वञे त कारोबार कीअं थींदो आहे, बिज़नेस स्टार्ट कीअं थींदो आहे, ऐं उन्हनि जी मदद कई वञे इकनॉमिकल जे उन्हनि जे ॿारनि जी एजुकेशन आहे, उन्हनि जी हेल्थ आहे, उन जे लाइ जेको आहे उन्हनि खे ख़बर हुजे त कीअं कारोबार थींदो आहे, छा थींदो आहे, उन्हनि खे ट्रेनिंग्स मां ॾींदी आहियां। मां अक्सर उन्हनि खे बिज़नेस सेखारींदी आहियां। हिन वक़्त ताईं काफ़ी सारियूं औरतूं आहिनि जिन खे मां ॿाहिरि खणी आई आहियां, वठी आई आहियां, उन्हनि एग्ज़िबिशन्स कंदियूं आहिनि ऐं उहे पंहिंजा बिज़नेस पाण रन कनि थियूं। सिर्फ़ु मां पंहिंजो हिकिड़ो बिज़नेस न ठाहियो आहे, पर मूंसां गॾु हज़ारे औरतूं आहिनि जिन पंहिंजा पंहिंजा नंढा नंढा बिज़नेस स्टार्ट कया आहिनि। इहा ई मुंहिंजे लाइ तमामु वॾी ख़ुशी आहे। नाइला परवीन जुनेजो जो चवणु आहे त मूंखे यकीन आहे त वर्किंग वुमेन इज़ एन ऑनरेबल वुमेन। कमु कंदड़ औरत ई इज़त वारी औरत आहे। जो नालो शबान आमिरी आहे। असांजे ॻोठ में जेको भाॼी नाइला जेको कुझु बि कयो आहे इहो माशाल्लाह बहितर कयो आहे। असांजे ॻोठ वारनि खे पाणी जी इलाही किल्लत हुई, इलाही खोट हुई। असांजे ॻोठ में भाॼी असांखे पाणी ॾिनो आहे, असांखे हैंड पंप ॾिना आहिनि, वाटर पैप ॾिना आहिनि ऐं इहो असांजे लाइ वॾो कुझु सोचियो आहे, वॾो कुझु असांजे लाइ फ़ाइदो कई आहे। ऐं ॿियो त असांजे ॻोठ में इलाही तमामु सैकड़ो औरतूं बेरोज़गार वेठियूं आहिनि, उन्हनि जे लाइ रोज़गार खोलियो आहे। असां सभिनी औरतुनि खे रोज़गार सां लॻायो आहे। हर अजरक, हर रिली, हर कढ़ाई सिंध जे हज़ारे सालनि जी तारीख़ जो हिसो आहे। मां पूरी दुनिया में अलाए केतिरा मुल्क आहिनि जिन में मूं एग्ज़िबिशन्स कयूं आहिनि ऐं सिंध जी औरत जो ठहियल सामान उहो मां उते सेल कयो आहे। ॿ हज़ार 25 में मूं जेको आहे अमेरिका में ख़बर पई मूंखे त जेको आहे सिंधियुनि जो तमामु हिकिड़ो वॾो मेड़ाको थिए थो, वॾो इवेंट आहे सिंधियुनि जो, सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका साना जे नाले सां। जॾहिं मूंखे ख़बर पई ऐं मूं साना वारनि सां राब्तो कयो त हुननि मूंखे उते इहो ह्यूस्टन में जेको आहे स्टॉल बि ॾिनो ऐं तमामु सुठो मूंसां तावन बि कयो। ऐं उते जॾहिं मूं डिस्प्ले कयो पंहिंजे सिंध जी औरत जे हथ जे हुनर खे, जॾहिं मां उते स्टॉल लॻायो त उहे सॼो मुंहिंजो सेल बि थी वियो ऐं उन सां गॾु सना जी पूरी टीम जेको आहे, चाहे जेको आहे सना जो प्रेसिडेंट हुजे अदा मक़बूल हाले पोट्रो, अदा असद शेख ऐं उन खां अलावा लेडीज़ जूं जेके असांजूं वुमेन विंग जूं सना जूं आहिनि, अदी शाहिदा शेख ऐं स्पेशली जेको आहे अदी ज़ेब आगा, जंहिं मूंखे पूरे उतां पंहिंजे सिंधी औरतुनि सां इंट्रोड्यूस कयो। ऐं उन खां अलावा उहो सॼो जेको बि शयूं मां हितां खणी वियमि त उहे उते सेल थियूं ऐं माशाल्लाह मूंखे जेको आहे ॾाढो सुठो रिस्पॉन्स मिलियो ऐं इंशाल्लाह हिन साल बि आउं सना में वेंदसि। सुंदरतास कलेक्शन उन्हनि रिवायतुनि खे ईंदड़ नस्लुनि ताईं मुंतक़िल करे रही आहे। नाइला परवीन जुनेजो जी ख़िदमतुनि खे क़ौमी ऐं बैनुल अक़वामी सतह ते सराहियो वियो। नाइला परवीन जुनेजो पहिरीं सिंधी औरत आहे जंहिंखे 2016 में IWEC अवॉर्ड ब्रसेल्स बेल्जियम में ॾिनो वियो, जेको औरतुनि जी कयल ख़िदमतुनि जी साराह में सभ खां वॾो अवॉर्ड आहे। नाइला परवीन जुनेजो पहिरीं सिंधी औरत आहे जेका पाकिस्तान अफ़गानिस्तान जॉइंट चैम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री में डायरेक्टर रही आहे। नाइला परवीन जुनेजो कराची चैम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री जी मेंबर मैनेजमेंट कमिटी ऐं वुमेन एंटरप्रेन्योर्स कमिटी जी वाइस चेयरपर्सन रही आहे ऐं अॼु बि कराची चैम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री जी वुमेन एंटरप्रेन्योर्स कमिटी जी सीनियर एडवाइज़र आहे। मोहनजे दड़े जी सरज़मीन मां नाइला परवीन जुनेजो इन्हीअ विरसे खे अॻिते वधाए रही आहे।